पेश कयो वेंदो पर जॾहिं गणप शुरू थींदी माना वाक़िअतन गणप थींदी त हे बि जुर्म कई हे बि जुर्म कई हे बि जुर्म कई त उन में माण्हू खे फांसी पवंदा। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलाम जे यार अबू बकर सिद्दीक़ तॾहिं बि अर्ज़ु कयो त हुज़ूर जी उम्मत फासे न, हुज़ूर जी उम्मत तकलीफ़ खे मुंहुं न ॾिसे। तॾहिं अर्ज़ु करे पियो या रसूल अल्लाह अञा बि तादाद में इज़ाफ़ो फरमायो त बग़ैर हिसाब जे उम्मत अव्हांजी जन्नत हले। पाण में न ॻाल्हायो, मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, मुंहिंजी आवाज़ आहे सुभाणे गोर सां खुली करे सुभाणे अबा हज़रत अबू बकर सिद्दीक़ हमदर्दा मुस्तफ़ा जी उम्मत जो चो सुभाणे वरी आवाज़ सां सुभाणे अल्लाह चओ। छो तो तूं हुज़ूर हज़रत अबू बकर खे पंहिंजो मुखालिफ़ सम्झी? तव्हां उन्हनि माण्हुनि खे ॾिठो जेके हुज़ूर जे असहाबनि खे घटि वधि ॻाल्हाईंदा आहिनि। यादि रख जेके सरकार जा सहाबी आहिनि हुज़ूर जा आशिक़ा पोइ हुज़ूर जे करे हुज़ूर जे उम्मत सां उन्हनि जी मोहबत आई। तॾहिं अर्ज़ु करे पियो या रसूल तादाद अञा वधायो भलो थिए अव्हांजी उम्मत हिसाब ई न ॾिसे ईअं जन्नत हले। हिकु भेरो ॿियो भेरो वरी टियों भेरो अर्ज़ु कई। हज़रत अमीर उमर बि वेठो अबू बकर छॾे हिन ॻाल्हि खे। हज़रत अमीर उमर जो इरादो भलो चो सुभाणे त ईअं जो सभु बख़्शिजी वेंदी त अमल त केरु कंदो ई कोन। अमल कनि छो त जन्नत में दाख़िला त थींदी ईमान जे बुनियाद ते पर जन्नत में जेके दर्जा वधंदा उहे वधंदा अमलनि जे बुनियाद ते। छॾे न त अमल कनि त जन्नत में दर्जा हिननि जा मथे थियनि। अबू बकर बि हुज़ूर जे उम्मत जो ख़ैर ख़्वाह त अमीर उमर बि ख़ैर ख़्वाह आहे। हिनखे छॾ त सुधरण अमल कर ऐं वरी जन्नत में हिननि जा दर्जा बुलंद थियण। नबी करीम हज़रत अबू बकर सिद्दीक़ चवण लॻो ऐं उमर तुंहिंजो हिन में भला छा थींदो जो हुज़ूर जी उम्मत बग़ैर हिसाब किताब जन्नत हले। हज़रत अमीर उमर मथों जवाब ॾिनो ऐं अबू बकर ॻाल्हि ॿुधो जे अल्लाह चाहे त हे बार बार 4 लखनि जी ॻाल्हि त थी पर हुज़ूर खां बार बार मुठियूं बुक भराईंदो। जे अल्लाह चाहे त हिक ई बुक में सभु उम्मत बग़ैर हिसाब जन्नत हली हलंदी। अल्लाह चाहियो त पहिरें में ई सभु अंदर हूंदा। पहिरें ई बुक में सभु अंदर हूंदा त पोइ बार बार चवण जी कहिड़ी ज़रूरत आहे। हुज़ूर फरमायो सदक़ उमर सच चयो चो उमर वाकई सही ॻाल्हि थो करे। अल्लाह चाहियो त हिक ई बुक में सभु अंदर। इहो थी मुस्तफ़ा जो शान तुंहिंजे शान मथां क्या कुर्बानो नबी घुरिया बार बचा जिंद जान नबी तुंहिंजे शान मथां। अवा जंहिंखे उमेद आहे उन जी शफ़ाअत थींदी दुनिया में बि आख़िरत में बि। जंहिंखे नाहे इहो भली हुन पासे ॾे वञे अल्हम्दुलिल्लाह। असांखे रुगो उमेद न आहे असांखे ज़रूरत आहे रसूलुल्लाह जी शफ़ाअत। वो जहन्नम में गया तो सुभान अल्लाह। वो जहन्नम में गिरा जो उनसे मुस्तग़नी हुआ है खलीलुल्लाह को हाजत रसूलुल्लाह की। फरमाए मूंखे अलाह 3 दुआउनि जी इजाज़त ॾिनी। ॿियनि नबियनि खे बि हिक दुआ जी इजाज़त हुई। हुज़ूर फरमायो मूंखे 3 जी अलाह इजाज़त ॾिनी। बाबू जेका दुआ वणई सां घुर रद त हुज़ूर जी का बि दुआ कान्हे पर हे ख़ासि अलाह इनाम फरमायो उहे 3 दुआऊं जेके वणई घुर कजां। हुज़ूर फरमायो 2 दुआऊं घुरियमि 3 खे अखर तो सालिसह
मां टीह दुआ खे मुअखर करे रखो उन ॾींहं जे लाइ पोइ करे रखो जंहिं ॾींहुं हज़रत इब्राहिम ख़लीलुल्लाह बि मां मुहम्मद जे चेहरे ॾे ॾिसंदो मुंहिंजे तरफ़ रग़बत कंदो हज़रत इब्राहिम खे बि मुंहिंजी हाजत हूंदी रुगो हज़रत इब्राहिम खे न हर नबीअ खे हाजत रसूलुल्लाह जी हूंदी छो त आख़िरत जो मामलो अहिड़ो हूंदो हिसाब किताब शुरू कोन थींदो 50,000 जो दिहाड़ो हूंदो ख़ल्क़ पंहिंजे पघरनि में पई तरंदी माण्हू खे कंहिंखे गोॾे ताईं कंहिंखे चेल्ह ताईं कंहिंखे कननि ताईं कंहिंजे मथे खां मथे पिया पघर हलंदा पघरनि में माण्हू पिया ॿुधंदा 50,000 साल जो दिहाड़ो ख़ल्क़ जे तंग थींदी पाण में मशवरो कंदा छा कयूं काॾे हलूं चवंदा हलो त हज़रत आदम वटि था हलूं छो त असां तव्हां सभिनी जो अबो उहो आहे हज़रत आदम वटि ईंदा हदीस पाक में अचे थो हज़रत आदम अलैहिस्सलाम खे माण्हू अर्ज़ कंदा क़िबला तूं असांजो अबो बि आहीं अल्लाह तोखे कुदरत जे हथ सां बि ठाहियो अल्लाह तो आदम खे मलाइकनि खां सजदा बि कराया अल्लाह ताला तोखे हर शइ जो इल्म अता फरमायो व अल्लम आदम अल अस्माअ कुल्लहा सभिनी शयुनि जा नाला उन्हनि जा फ़ाइदा सभु अल्लाह तोखे इल्म अता फरमायो इहे सभु शान अल्लाह तोखे ॾिना पंहिंजे कुदरत जे हथ सां बि पैदा फरमायो तोखे इल्म बि सभु अल्लाह ॾिनो मलाइकनि खे तो आदम जे अॻियां अल्लाह झुकायो अॼु ज़रूरत पेश थी आहे अल्लाह जे हुज़ूर में हलियो दुआ घुरो त हिसाब किताब शुरू थिए हज़रत आदम अलैहिस्सलाम फरमाईंदो पंहिंजे मामले में मसरूफ़ आहियां इज़हबू इला गैरी के ॿिए जी तरफ़ वञो हज़रत नूह अलैहिस्सलाम वटि ईंदा से ख़ुदा तुंहिंजे मथां वॾो महिरबानियूं फरमायूं दुनिया जे तख़्ते ते पहिरें नंबर ते रसूल थी करे तूं आयो हुई असां तुंहिंजे दरबार में आया आहियूं जॾहिं मींहं उथा उहे ई माण्हू बचा जेके तुंहिंजे ॿेड़े में सवार थिया हुआ कश्तीअ नूह में जेके चढ़िया उहे ई बचा हुआ क़िबला महिरबानी कयो अल्लाह जे हुज़ूर में हलो हज़रत नूह अलैहिस्सलाम बि जवाब ॾींदो त ॿिए पासे ॾे वञो मां पंहिंजे मामले में मसरूफ़ आहियां हज़रत इब्राहिम ख़लीलुल्लाह वटि ईंदा से ख़ुदा ताला तुंहिंजे मथां वॾियूं महिरबानियूं फरमायो केई तुंहिंजे ख़ानदान में नबी आया हज़रत इसहाक तुंहिंजो पुटु अल्लाह जो नबी इस्माइल तुंहिंजो पुटु अल्लाह जो नबी इसहाक अलैहिस्सलाम जे ख़ानदान में बनी इस्राइल जा कई नबी आया नमरूद जॾहिं बाहि ॿाराई तोखे बाहि में उछलायो हो अल्लाह उन बाहि खे तुंहिंजे मथां बाग बणायो हो अॼु तकलीफ़ जे मामले में पतायूं तकलीफ़ जो मामलो आहे जान छुटे कान थी हिकु जाइ ते बीठा आहियूं हलो अल्लाह जे हुज़ूर में इब्राहिम ख़लीलुल्लाह खे फरमाईंदो ॿिए पासे ॾे वञो हज़रत मूसा कलीमुल्लाह वटि ईंदा साईं कोहे तूर ते ख़ुदा तोसां कलाम फरमाईंदो हो बराहे रास्त तूं भला महिरबानी फरमाए अवां हलो हज़रत मूसा अलैहिस्सलाम में फरमाईंदो नफ़्सी नफ़्सी मां पंहिंजे मामले में मसरूफ़ आहियां इज़हबू इला गैरी ॿिए कंहिं पासे ॾे वञो हज़रत ईसा अलैहिस्सलाम वटि ईंदा साईं तोखे अल्लाह वॾा शान ॾिना तोखे त ख़ुदा बग़ैर पीउ जे पैदा फरमायो पाक दामन हज़रत बीबी मरियम जा नंढे हूंदे बि तव्हां ॻाल्हायो पींघे में बि तव्हां ॻाल्हायो ख़ुदा ताला तव्हांखे नंढड़ाइप में किताब ॾिनो हिकमत ॾिनी नुबुवत अता फरमाई अवां मरीज़नि खे शफ़ा बि ॾींदा हुयो मादरज़ाद अंधनि खे अखियूं बि तव्हां ॾींदा हुयो मोदनि खे ज़िंदा कंदा हुयो अॼु महिरबानी फरमायो अल्लाह जे हुज़ूर में हलो हज़रत ईसा अलैहिस्सलाम फरमाईंदो मां बि इन कम जे लाइ कोन्हा पर तव्हांखे ॾस ॾियां थो ॾस तव्हांखे ॾियां थो जेकॾहिं अॼु तव्हांजो मामलो हल थींदो त सिर्फ़ु मदीने वारे वटां हल थींदो अॼु ख़बर न क़यामत काॾे ईंदा क़ुरान फरमाए थो वइज़ा क़ील लहुम तालू जॾहिं उनखे चयो थो वञे अचो यस्तग़फिर लकुम रसूलुल्लाह
अचो त हुजूर तव्हांजे लाइ मफ़रत जी दुआ घुरे पंहिंजा कंध खणी था लोॾनि फेराइनि माना हुजूर जे अचनि ई कोन था हिते हाल इहो अथव त पोइ हुते तव्हांजो हाल छा थींदो जे ॿिए पासे जे पोइते वेंदो त जहन्नम तो ॿियो कुझु बि कोन्हे को उन ॾींहं ते जेकॾहिं महिरबानी थींदी त सिर्फ़ हुजूर जी तरफ़ मामिलो हल ई कोन थींदो हिसाब शुरू न थींदो जेसीं हुजूर न महिरबानी करे अरे माण्हू सभु न हुजूर वटि ईंदा हुजूर ईअं कोन फरमाईंदा त ॿिए पासे ॾे वञो या भला तव्हां हिते बीहो मां वञा थो अलाह खे अर्ज़ु कयां त मौला हे सभु मूं वटि आया आहिनि जे शफ़ाअत हिन जे लाइ क़बूल करे त वठी अचनि जे न त पोइ ढकी भली सभिनी खे हिते छॾियां ईअं हुजूर कोन फरमाईंदा साईं फरमाईंदा अन अल्लाह अॼु हिन शफ़ाअत जे लाइ त सिर्फ़ु मां मुहम्मद उन ॾींहुं सभिनी खे ज़रूरत रसूलुल्लाह जी हूंदी तॾहिं आला हज़रत कयो वो जहन्नम में गया जो उनसे मुस्तगनी हुआ ऐ खलीलुल्लाह को हाजत रसूलुल्लाह की लिवाल हमद जो झंडो खणी ईंदा हज़रत आदम चवंदो सुना मूंखे बि हिन जे हेठां अचंदे हज़रत इब्राहिम चवंदो साईं मूंखे बि हिन जे हेठां अचंदे मां तव्हांजे लाइ दुआऊं घुरियूं मौला काबे खे मां ठाहियो आहे अज़मत वारो रसूल खे मोकिल हिन खे अची आवाज़ करे हज़रत ईसा अलैहिस्सलाम कंदो साईं मूंखे बि हिन जी इजाज़त ॾियो माण्हू खे मां तव्हांजे लाइ बिशारत ॾिनी ही व मुबश्शिरन बिरसूलिन यअती मिन बअदि इस्मुहु अहमद मां ॿुधायो माण्हू खे त अलाह जो आख़िरी नबी अचे वधो हुज़ूर फरमायो बियदी लिवाउल हमद जो झंडो मुंहिंजे मथां हूंदो मुंहिंजे हथ में हूंदो आदम मन सिवा हो तहत लिवाई हज़रत आदम खां सवा सभु मां मुहम्मद जे झंडे जे हेठां हुज़ूर ईंदा चओ सुभाणे हुज़ूर जीअं ईंदा पंहिंजो सिर मुबारक सजदे में रखंदा सरकार सिर मुबारक सजदे में रखंदा केतिरे वक़्त ताईं सिर मुबारक सजदे में हूंदो अल्लाह जे हमद तारीफ़ खां मसरूफ़ अल्लाह जॾहिं ॾिसंदो सॼी ख़ल्क़ अॻियां पोयां दोस्त दुश्मन मञण वारा न मञण वारा सभु जमा अल्लाह ॾिसी करे फरमाईंदो अॼु ॾींहुं वाक़ मुखालिफ़ सभु बीठा क़ुरान में अॻ में अल्लाह फरमायो यौम ला युख़्ज़िल्लाहु नबिय्य वल्लज़ीना आमनू मअहू जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो अल्लाह नबीअ खे कॾहिं बि शर्मिंदा कोन फरमाईंदो जेके हुन सां गॾु जॾहिं ईमान आंदो उहे बि शर्मिंदा कोन थींदा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सिर मुबारक सजदे में हूंदो अल्लाह ॾिसी फरमाईंदो अॼु महबूब जे सजदे जो टाइम न आहे अॼु महबूब जो गंध सभिनी जे अॻियां मथे करणो आहे अॼु त हुजूर खे इनाम ॾियण जो वारो आहे अॼु हुजूर जी ॻाल्हि खे मञण जो टाइम आहे हुजूर खे इनाम ॾियण जो टाइम आहे अॼु दोस्त बि आहिनि दुश्मन बि आहिनि अॼु ईद ॾींहुं आहे हिन ॾींहं जे लाइ त सभिनी खे हिन ॾींहं ते जमा कयो आहे इन जे लाइ त सभिनी खे ॾेखारियां त मां रब जे दरबार में मुंहिंजे महबूब जो मक़ाम केतिरो बुलंद अर्श हक़ है मसनदे रिफ़अत रसूलुल्लाह की अर्श हक़ है मसनदे रिफ़अत रसूलुल्लाह की देखनी है हश्र में इज्जत रसूलुल्लाह की अल्लाह ताला फरमाईंदो इरफा रासक या मुहम्मद ऐ मुंहिंजा महबूब कंधु मुबारक मथे खणो कंधु मुबारक सजदे में न
हबीब कंदो मुबारक मथे खण कर सभिनीनि खे ॾेखारियां त मुंहिंजे महबूब जो मकाम केतिरो आहे असा अयबसक रब्बुक मकाम महमूदा महबूब यकीनन तुंहिंजो रब मकाम महमूद ते तोखे मोकिलींदो मकाम महमूद जी हिकु माना आहे तारीफ़ जो मकाम हुज़ूर जॾहिं उन मकाम जे मथां फ़ाइज़ थींदा दोस्त त तारीफ़ कंदा पर न मञण वारा बि मुस्तफ़ा जी तारीफ़ कंदा अॻियां पोयां सभिनि जी ज़ुबान हुज़ूर जे तारीफ़ जे अंदरि पई खुलंदी अज़ीज़ो दोस्तो मुस्लमान भाइरो सभिनि जे ज़ुबान ते मुस्तफ़ा जा शान हुज़ूर जा गीत हूंदा हुज़ूर जा पिया हलंदा मक़ाम महमूद मां मुराद मक़ाम शफ़ाअत बि आहे जेको अल्लाह पंहिंजे महबूब खे मक़ाम शफ़ाअत कुबरा शफ़ाअत उज़मा जो अता फरमायो अल्लाह फरमाईंदो महबूब इरफ़अ रअसक मथो मुबारक मथे खण कुल तुस्मा सल तोता वशफा तो शफा चार ॻाल्हियूं अल्लाह ताला फरमाईंदो पहिरें नंबर ते फरमाईंदो महबूब इरफ़अ रअसक हाणे सजदे में मुंहुं मुबारक रखी पेशानी रखी सवाल न कर महबूब पहिरियां मथो मुबारक पंहिंजो मथे खण पंहिंजो मुंहुं मुबारक मथे खण पोइ उन खां बाद में चवंदो वञ कुल तुस्मा महबूब तूं चओ तुंहिंजी ॻाल्हि जो ॿुधंदासो वसाल सल तोता महबूब सुर्गो सवाल कर असां अता कंदासो वशफा तूं शफ़ा तूं शफ़ाअत कंदो वञ मां रब तुंहिंजी शफ़ाअत क़बूल कंदो वेंदुसि फ़क़त इतना सबब है इकादे बज़े में महशर का कि उनकी शान महबूबी दिखाई जाने वाली है फरमाईंदा त सभिनी नबियनि जा मेंबर लॻल हूंदा सब पंहिंजे मेंबरनि ते वेठा हूंदा मां न वेंदुसि फरमाईंदा मां न वेंदुसि मेंबर अल्लाह फरमाईंदो उहो तुंहिंजो मेंबर ख़ाली आहे हुन ते वेह पाण फरमाईंदा मां कीअं वेहां ईअं न थियो त मुंहिंजे वेहण सां मूंखे जन्नत ॾे मोकिलियो वञे ऐं मुंहिंजे उम्मत खे ईअं छॾियो वञे उम्मत खे छॾे ईअं कोन वञिबो उम्मत खे बख़्श आहे जन्नत वठी शर्वेल हूंदा सवेरा जराना तनी में मोहम्मद परे खां सुञाणा हूंदुसि चोट कारे जो झंडो हथनि में मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पथरो लखनि में जिए गुल गुलाबी हुज़ूर फरमायो अल्लाह तुंहिंज दुआ जी इजाज़त ॾिनी बस दुनिया में घुरियमि टी आख़िरत जे लाइ मूं लिकाए रखी आहे ऐं जेके दुनिया में हुज़ूर दुआऊं घुरियो उहे ॿ कहिड़ियूं दुआऊं अल्लाहुम्मा ग़फ़िर ले उम्मती हिकु अल्लाहुम्मा ग़फ़िर ले उम्मती ॿ इहे ई दुआऊं हुयूं ऐं टी जेका हुज़ूर दुआ घुरंदा उहा बि मदीने वारा पंहिंजे उम्मत जे लाइ घुरंदा अल्लाह खे अर्ज़ु कंदा मौला तूं टिनि जी मोकल ॾिनी ॿ घुरियमि टी अॼु थो घुरां क़ुरान में वाइदो फरमायो ही वलसौफ़ युअतीक रब्बुक फतरदा महबूब एतिरो मिलंदो जो तूं ख़ुशि थींदे महबूब मौला जो न रज़ा जो टाइम आहे अॼु राज़ी मूंखे फरमाए पाण फरमाईंदा हिकु उम्मती बि जहन्नम में हूंदो ख़ुशि कोन थींदुसि ख़ुशि तॾहिं थींदुसि जॾहिं सभु बख़्शिराया शफ़ाअत हुज़ूर जी हक़ आहे चओ सुभाणे वरी आवाज़ शफ़ाअत रसूलुल्लाह जी हक़ पर हिन जो ग़लति मतिलबु न वठिजो त नमाज़ बंदि ऐं नेकियूं बंदि मस्जिद खे वेरा न मुंहिंजा साईं पाण ईंदुमि होत पर कुझु आऊं बि अॻ भरी थियां मथां चवे ख़ान बलोच हिन कमीनीअ मां कुझु न थियो ईअं न थियो न
असांखे अमल करणो आहे हुज़ूर जे तरीक़े ते, हुज़ूर जे सुन्नत जे मुताबिक़। हे नेक वली दरवेश बुज़ुर्ग जन पूरी ज़िंदगियूं पंहिंजो दीन इस्लाम जे तबलीग में गुज़ारियूं। उन जो मक़सद बि हो त ख़ल्क़ सिरात मुस्तक़ीम ते अचे, ख़ल्क़ राह रास्त ते अचे, हुज़ूर जे तरीक़े मुबारक ते अचे, हुज़ूर जे तरीक़े ते हलणो आहे, अमल बि असांखे करणो आहे। पर यार इहा ॻाल्हि त हक़ आहे त साईं जी शफ़ाअत जी शफ़ाअत हक़ आहे। अतरौन लिलमुत्तक़ीन अलमुमिनीन लिलमुमिनीन अलमुत्तक़ीन, छा सम्झो था त मोमिन ऐं मुत्तक़िन खे मिलंदी? पाण फरमायो न, वलाकिन पर या जेका मुंहिंजी शफ़ाअत वलाकिनहा लिलमुज़निबीन अलहालिकीन, उहे गुनहगार जेके पाण खे हलाक करे आया हूंदा, मां मुहम्मद जी शफ़ाअत उन्हनि जे लाइ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अरे मोबाइल पूरी थी वई न, तुंहिंजी मोबाइल पूरी थी, हमारी तकलीफ़ पूरी कर दी। हाणे त हिक में तकलीफ़ में सभु रोज़ था ॻाल्हायो, हाणे सभई ॿुधो ॿुधो वेही पढ़ो ला असांजो अक़ीदो आहे त असांजो नबी हाज़िर नाज़िर नबी आहे। जिस्म मुबारक हुज़ूर जो मज़ार में पूरी कायनात हुज़ूर जी साम्हूं आहे। हज़रत सोबान जी रिवायत आहे, सही मुस्लिम में आहे, हुज़ूर फरमाईंदा इन्नल्लाह ज़वानी अर्ज़, अल्लाह ने पूरी ज़मीन खे मुंहिंजे अॻियां वेढ़े रखियो आहे। पाण फरमाईंदा फराइतु मशारिक़हा व मग़ारिबहा, जिते सिज उभरे थो मां उनखे बि ॾिसां थो, जिते लहे थो मां मोहम्मद उनखे बि ॾिसां थो। सॼी काइनात सरकार जे साम्हूं आहे त तो असां बि हुज़ूर जे साम्हूं आहियूं। पोइ जिथे वेठो आहे जे हुते ख़त न आहे, न पहुची सघियासीं त इते ई तवजो हुज़ूर ॾे कर, हुज़ूर खे इते ई इस्तिग़ाथो पेश करे इंशाअल्लाह इते बि महिरबानी। मीलाद बि आहे, गौसे आज़म जी यारहीं में आहे, हुज़ूर जो तसर्रुफ़ त हक़ आहे, इस्तिग़ासो कर पेश त मदीने वारा ॿुधनि था, मदद फरमाइनि था, पर अल्लाह जा वली बि पंहिंजे मदारनि खे ज़िंदा। ज़ोर सां सुभान अल्लाह चओ। देवबंद जो वॾो मौलवी आहे रशीद अहमद गंगोही, फतावा रशीदीअ में हुन लिखियो आहे, चवे थो त शहीद त ज़िंदा आहिनि, क़ुर जो नस फरमाए थो, नबीअ ज़िंदा आहिनि, हुनजो मक़ाम शहीदनि खां बि मथे आहे। शहीद जी हयात जिस्मानी आहे, नबीअ जी ज़िंदगी जिस्मानी आहे। रशीद अहमद गंगोही देवबंद जो लिखी वियो आहे, चए थो वलीअ जी ज़िंदगी मज़ार में उहा बि जिस्मानी आहे। जॾहिं महबूब सुभाणे बि ज़िंदा, हर वली ज़िंदा, जंहिंजी यारी आहे उहो पीर बि ज़िंदा, त पोइ कुझु उनखे अर्ज़ कयो इंशाअल्लाह, महिरबानी थींदी जो सुभान अल्लाह। वंद मिले दरवाज़े वदे तो खाली वञो कीअं तुंहिंजे तॾे तो, वंद मिले दरवाज़े वदे तो खाली वञो कीअं तुंहिंजे तॾे तो, वाघ जा वर्ताव सब परतव नंढड़ा वॾड़ा सगीरा कबीरा तालिब जो मुर्शिद तो, दुनिया जा रहबर दम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ो जा वठंदा पीरा फकीरा तालिब जो मुर्शिद तो। गौसे आज़म जे विसाल खां पोइ
हमरा हुयो बगदाद में इरादो करे आयो हो त बगदाद वञा थो महबूब सुबानी जी ज़ियारत बि थींदी मुरीद बि थींदुसि आयो बगदाद में पर इत्तेफ़ाक़ अहिड़ो जो हिन जे पहुचण खां पहिरियां सैयदना गौसे आज़म जो विसाल मुबारक थी वियो आयो मज़ार जे भरिसां थी बीठो अक़ीदो भलो हुयुसि मज़बूत हुयुसि अॼु के क़िबला इरादो कहो अवांजो दीदार बि थींदो बैत बि कंदुसि पर इत्तेफ़ाक़ अहिड़ो जो अवांजो विसाल मुबारक थी वियो हाणे इएं कोन वञिबो महिरबानी फरमायो ज़ियारत करायो बैत में बि वठो बाद में वेंदुसि सुभान अल्लाह पोइ छा थियो हज़रत गौसे आज़म जी मज़ार मुबारक ईअं खुली मज़ार मुबारक खुलण खां बाद में फ़ज़ारल गौसुल आज़म मिन मरक़दिही गौसे पाक पंहिंजे मज़ार मुबारक मां ॿाहिरि निकिरी आया हिन खे फरमायो हथ ओरते कर हथ हुन पेश कयो आहे मुरीद हुन खे बणायो हथ अञा हथ में ई आहे मुरीद बि थी वियो विलायत जा दर्जा सभु हिन खे अता थी विया पाण फरमायो तुंहिंजी बैत बि असां वरिती आहे तोखे असां ख़िलाफ़त बि ॾिनी आहे इजाज़त बि ॾिनी आहे आयो है रुगो मुरीद थियण जे लाइ पर जेको असां वटि अचे उनखे हिकु शइ छो मिले तुंहिंजो इरादो रुगो मुरीद थियण जो हो मुरीद बिया ख़लीफ़ो बिया त गौस आज़म तोखे पीर बि बणाए छॾियो थोरो हिन आयो वॾे आवाज़ सां सुभाणे अल्लाह त चओ बता सुभाणे केरे ते भाइयो तीअं गौसे आज़म कीअं ज़ीरो थी आयो पंहिंजे मज़ार मां अबा गौसे आज़म ईअं ज़िंदा थी आयो जीअं देवबंद जे मौलवीअ जा मदरसे जा तालुम देवबंद जा ॿ मौलवी पाण में विढ़ी पिया उन्हनि जे विच में अचण जे लाइ मौलवी कासिम नानोतवी देवबंद जो कबर मां उथी मदरसे में आयो जीअं कासिम नानोतवी देवबंद जो आयो हो जे उहो अची सघे थो त पोइ महबूब सुभाणे मुरीद लाइ छो थो अची सघे मौलवी अशरफ अली थानवीअ पाण लिखियो आहे त मुंहिंजो ॾाॾो मरण खां पोइ रोज़ानो क़बर मां उथंदो हो मिठाईअ जो दॿो खणी घर ईंदो मरण खां पोइ घर में चवंदो हो जेकॾहिं ॻाल्हि न कंदो त मां बि ईंदुसि मिठाई बि ईंदी न मुंहिंजो अचणु बंदि थींदो न को मिठाईअ जो दॿो बंदि थींदो मां बि अची तव्हां सां मिली वेंदुसि मिठाई बि तव्हांखे खाराईंदुसि अदा अशरफ अली थानवीअ जो ॾाॾो मरण खां बाद में क़बर मां खे मिठाइयूं बि ख़बर नाहे अलाए किथां खणी ईंदो हो छो त पुराणे ज़माने में दुकान जल्दी बंदि थी वेंदा ज़रूर उहो जवाबु हू ई ॾेई सघंदा त उहा मिठाई ईंदी किथां हुई का ख़बर नाहे कब्रिस्तान में त दुकान ई मिठाइनि जा कोन ख़ासि तरह पुराणे ज़माने में ऐं हुजनि बि त राति जो बंदि पक ॼाणो सम्झ में त ईअं थो अचे शायदि शहर बि वेंदो हूंदो कंहिं मिठाईअ जे दुकान ते पहुचंदो हूंदो उनजे मिठाईअ जे दुकान खे खाट हणंदो हूंदो मिठाई पराई चोराए वरी पंहिंजे घर में अचे ॾींदो हूंदो माना अहिड़ा त हिन जा वॾा अथव जेरे त वॾियूं वॾियूं चोरियूं कयूं पर मरण खां आदत बाद में कान वयनि पर दुकाननि जो मिठाइयूं चुरायो घर में पिया वेठा खाराइनि ज़ाहिर आयो सुवाल उन्हनि जे मथां थींदो लिखियो हुननि पाण मिठाई खणी ईंदो त जवाब जो किथां आणींदो असांजे त अर्ज़ करण जो मक़सदु इहो आहे जे थानवीअ जे लिखे जे मुताबिक़ उनजो ॾाॾो रोज़ानो पंहिंजे क़बर मां निकिरी पंहिंजे घर हेॾो सारो पंधु करे कब्रिस्तान मां घर अची सघे थो त पोइ पंहिंजे मुरीद जे दिलि रखण जे लाइ पीरनि जो पीर बि मज़ार मां ॿाहिरि अची सघे थो मदद तव्हांखे एतिराद रुगो आहे ई वलीअ जे मथां एतिराद तव्हांखे आहे ई गौसे आज़म जे करामत जे मथां हीअ करामत आहे चओ सुभाणे अल्लाह वरी आवाज़ सां सुभाणे अंदर में सदर पंहिंजो साफ़ कर दुश्मनी केर बि न रखे कंहिं बि अल्लाह जे वलीअ सां न रखिजे ख़ासि तरह गौसे आज़म सां त चुप न रख
दुश्मन जेके तो जानिया जा अब्दुल कादिर जीलानी जा दुश्मन जेके तो जानिया जा अब्दुल कादिर जीलानी जा इन दान दियो छा खेने मिलियो छा इन दान दियो छा खेने मिलियो छा ज़ेवर पातो जियरे ज़ंजीर तालिब मानो जो मुर्शिद तो बुढ़िया जी जन पानिया बोरी पुत्र बेकुड़ो पान बेपोरी वो आदम जे मेरे पास दलील खोड़ होरे ॿुध वञ थानवी अशरफ अली थानवी चंदा असांजा हकीम उलमा था उन खां पुछियो वियो उन चयो बाबा हिकिड़े ॿेड़े जी छो था ॻाल्हि कयो गौसे आज़म पंहिंजे तसरुफ़ सां कई बुढा ॿेड़ा तारे ॾेखारिया हिकिड़े खे खयो वेठा हिकिड़ो छो कई बुढा ॿेड़ा हुआ जेके हज़रत गौसे आज़म अल्लाह जे अता सां उनखे तारे ॾेखारिया बुढ़िया जी जन पानिया बोरी पुत्र बेकुड़ो पान बेपोरी मिस्कीन माई मुश्किल में आई बाहर थिया तू वीर तालिब मामो जो मुर्शिद तो दुनिया जा रबर दम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ो का वठंदा पीर फ़कीर तालिब जो मुर्शिद तूं वरे आवाज़ सां सुभान अल्लाह वरे बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह इसे रोज़ाना फरमाईंदा हज़रत गौसे आज़म फरमायो त असांजो जेको मुरीद थींदो माना क़यामत ताईं जेको बि मुंहिंजे सिलसिले में मुरीद थींदो उन जी सिफारिश करे मां उनखे जन्नत वठी वेंदुसि नक्शबंदी सिलसिले जो हिकिड़ो बुज़ुर्ग हो राति जो पाण फरमाए सुम्हंदो साॼे पासे ॾे दफ़े सुतो त साॼे पासे पर इत्तेफ़ाक़ सां राति जो पासो फिरी खाॿे पासे ते हली वियो सुजाॻ थियो त ॾाढो हुनखे अफ़सोस थियो अफ़सोस थी हुज़ूर जी सुन्नत मुताबिक़ सुम्हंदो हुअसि ग़ैर इरादी तौर ते पर हटी वियुसि न खाॿे पासे ते हली वियो ॾाढो हुनखे अफ़सोस थियो सुतो त हिनखे अलाह जे तरफ़ां इल्हाम थियो त हुज़ूर जी सुन्नत जे मथां अमल कंदे ऐं अॼु ग़ैर इरादी तौर तुंहिंजो पासो वरी वियो ऐं तोखे हुनजे मथां दुख थियो आहे असां तुंहिंजे हिन सुन्नत ते अमल करण जे करे ऐं या ग़ैर इरादी जेको पासो वरी बि उनजे दुख तोखे अफ़सोस थियो दुख थियो असां तुंहिंजे हिन अक़ीदत ऐं मोहबत खे ॾिसंदे क़यामत ताईं जेके तुंहिंजा मुरीद थींदा सभई जन्नत रोज़ाना फरमाईंदा अल्लाह जो शुक्र आहे असांखे ॿई निस्बतूं हासिल आहिनि असांखे गौसे आज़म जी बि निस्बत हासिल आहे जो असां क़ादरी सिलसिले जा आहियूं ऐं असांखे नक्शबंदी सिलसिले जी बि असांखे निस्बत हासिल आहे जो असांजो सिलसिलो नक्शबंदी बि आहे अल्हम्दुलिल्लाह पाण फरमाईंदा हज़रत गौसे आज़म बि फरमायो त मुंहिंजा मुरीद बख़्शियल आहिनि ऐं हुन बुज़ुर्ग खे बि इहो इल्हाम थियो अल्हम्दुलिल्लाह जमात खे फरमाईंदा असांखे ॿई निस्बतूं हासिल आहिनि इंशाअल्लाह इन निस्बतुनि जे सदके आमीन जो चवण अमन जो ॿुधण क़बूल फरमाए व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन कहिड़ो राय दो भाई जन हिकु मौजू रहिजी वियो ऐं हिकु मौजू रहाया करे था चओ सुभान अल्लाह असांजो ईमान असांजो नबी आख़िरी नबी ज़ोर सां वरी आवाज़ सां अञा बुलंद आवाज़ सां हे तव्हांखे अञा थकाइण चाहिनि था मां न थको आहियां जेसिताईं तव्हां न थकंदो वरी आवाज़ सां सुभान अल्लाह चओ अक़ीदो अहिड़ो हुजे जो छा हुन ते अचे न
जान कुर्बान करे रसूलुल्लाह जी दामन छॾे। साईं आया तो 10:30 फोन ते आहिनि। सुभान अल्लाह टाइम तो कई कोन मगरिब का लिखो हाणे जरा ते पता 10:30 बजे मुसलमा कज़्ज़ाब वटि हुजूर पंहिंजे को साहबी मोकिलियो हबीब ज़ैद जो सुभान अल्लाह आयो साम्हूं वेठो आहे मुसलमा कज़्ज़ाब जो मुसलमा कज़्ज़ाब पुछे थो साहबी खां अतशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह आया शाहिदी ॾिनो तो बेशक मोहम्मद करीम अल्लाह जो रसूल साहबी फरमाए तो हां और शाहिदी ॾियां थो त हुजूर अल्लाह जो रसूल अॻियो सवाल थो करे अतशहदु अन्नी रसूलुल्लाह छा शाहिदी ॾे थो पंहिंजे लाइ मुसलमा कज़्ज़ाब उन बि पूरी नबूवत जी दावा कई जीअं असांजे हिन सगीर में मिर्ज़ा गुलाम अहमद कादयानी पूरी नबूवत जी दावा कई हुन बि इहा दावा कई हुई साहबी खे पंहिंजे लाइ थो चवे अतशहदु अन्नी रसूलुल्लाह छा शाहिदी ॾे थो त मां अल्लाह जो रसूल आहियां साहबी उनखे फरमाए तो अन असम ला असमा मां ॿुड़ो आहियां तुंहिंजी ॻाल्हि ॿुधाई कोन थो पहिरीं ॻाल्हि ॿुधे थो जॾहिं हुजूर जी ॻाल्हि थो पुछेसि हा मां शाहिदी ॾियां थो हुजूर अल्लाह जो रसूल आहे वरी जॾहिं उहो कूड़ो पंहिंजे लाइ थो चवे त मुंहिंजे लाइ छा थो चवी साहबी चए थो अन असम मां ॿुड़ो आहियां ला असमा मां कोन थो ॿुधां सारी दुनिया खे पैगाम ॾिनो दुनिया वारो यादि रखो अल्लाह जेके असांखे कन ॾिना आहिनि इन्हनि कननि सां या त हुजूर खे ॿुधो या वरी मुस्तफ़ा जो शान रसूलुल्लाह जो ॻाल्हियो ॿुधो ग़ैरनि खे ॿुधण जे लाइ कन न आहिनि मुखालिफ़नि खे ॿुधण जे लाइ कन न मिलिया दुश्मन खे ॿुधण जे लाइ कन न आहिनि मिलिया इन्हनि कूड़नि जेके कूड़ा नबूवत जा दावेदार आया इहे मिर्ज़ाई गुलाम अहमद कादयानीअ जा पैरोकार हुन जा सहूलतकार इन कादयाननि ख़बीसनि खे ॿुधण जे लाइ कन न मिलिया कन मिलिया इन जे लाइ या त हुजूर जूं ॻाल्हियूं ॿुधो या मुस्तफ़ा खां ॻाल्हियूं ॿुधो ज़ाहिरी ज़मानो त मिलियो कोन जो हिननि कननि सां असां हुजूर जो फरमान मुस्तफ़ा जी ज़ुबान खां ॿुधो आहे पर हा इहो ज़रूर आहे भली 14 सदियूं गुज़री वियूं पर अॼु बि हुजूर जी उम्मत मुस्तफ़ा जे शान ॿुधण जे लाइ मीलाद जूं महफ़िलूं क़ाइम कंदी आहे साहबी खे थो चवे हुजूर खे छॾ जे तूं कोन छॾबो जे माराईंदो सां जे मरण जो डप न ॾे मरी जान ॾींदुसि पर मदीने वारे जी शान जे मथां कंप्रोमाइज़ कोन कंदुसि हुजूर जी दामन कोन छॾींदुसि जलाद खे घुराई उज़वो हिकु उज़वो करे सहाबी जो कटाई इहे सम्झो पेरनि खां जॾहिं कटाई शुरू थी खंजर लॻंदो थो वञे आङुरियूं कटियूं पेर कटिया गोॾा कटिया टंगूं कटियो कटाई मथे हलंदी वञे हर धक ते पुछनि था हुजूर खे छॾी थो या न चवे थो मारे छॾियो मौत क़बूल पर मदीने वारे जो कलमो कोन छॾिबो रसूलुल्लाह जी दामन कान छॾिबी साहबी शहीद त थी वियो पर रसूलुल्लाह जी दामन कान छॾे अक़ीदे ख़त्म नबूवत जे मथां कंप्रोमाइज़ कॾहिं बि करणी नाहे 14 सदियुनि खां वठी मुसलमाननि जो अक़ीदो हलंदो पियो अचे त मदीने वारो अल्लाह जो आख़िरी नबी आहे सुभान अल्लाह क्या ख़बर कितने तारे खेले छुप गए क्या खबर कितने तारे खेले छुप गए
सबसे आला आला हम ज़दों को रेज़ा परेशान हाल खे ॿुधा मुश्किल में फाथल उन खे ॿुधा छा हम ज़दों को रेज़ा मुयददीन जेके है बेकसों का सहारा हमारा नबी जो सबसे आला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुभान अल्लाह। बुजुर्ग खे ॾिसो त हुन वरी को ॿियो मौज़ू न खोले, हाणे कोन खोले। मुस्तफा रहमत पेला ओ सलाम शमाए बज़ में हिदायत पेला ओ सलाम जी सुहानी घड़ी चमका करे पाका चांद जी सुहानी घड़ी चमका करे पाका चांद उस दिल अकरो से साथ पेला को सलाम मुस्तफा मत पेला को सलाम हो हमारे नबी उनके उम्मती हो हमारे नबी उनके उम्मती उम्मती किस्मत पेला को सलाम जिस रज़ा ने लिखा ऐसा प्यारा सलाम जिस रज़ा ने लिखा ऐसा प्यारा सलाम उनकी नूरानी तुरबत पेला को सलाम पानी जगह जगह रहो इंशाअल्लाह दुआ दुआ कबूल करो। अल्लाह आमीन। तमाम खता माफ फरमा, परेशानी दूर फरमा, आफत मुसीबत का पनाह फरमा। या अल्लाह आलम इस्लाम का खैर फरमा, मज़लूम मुसलमानों की मदद फरमा। मौला गज़ा फिलिस्तीन ने मज़लूम मुसलमानों के फतवा नज़र फरमा।
हुजूर जी उम्मत जो खैर फरमा असांजे मुल्क पाकिस्तान जी हिफाज़त फरमा या अल्लाह जेके बीमारन के शिफा अता फरमा बे औलादन के सादे औलाद अता फरमा तंग दस्तन बेरोजगारन के हलाल जो रिज़्क़ रोज़ी कुशाद नसीब या अरहमर राहिमीन ने हुजूर जो मिलाद मुबारक कयो सैयदना गौसे आज़म रज़ी अल्लाह तआला अन्हु जी यानी शरीफ कई उन्हनि जे रिज़्क़ ईमान दया में बरकत फरमा वकील यार मोहम्मद उन जा साथी तन गजी सजी करे हुजूर जो मिलाद कयो सैयदना गौसे आज़म रज़ी अल्लाह जी यानी शरीफ कई मौला उन्हनि जे रिज़्क़ ईमान दया में बरकत फरमा जा जमात हाज़िर थी सजदा अब्दुल गनी यार इब्राहिम जी मग़फ़िरत उन्हनि जी कब्रनि खे जन्नत जो बाग़ बणा दोस्तनि जन मीलाद मुबारक कयो हुननि जा जेके अज़ीज़ करीम दुनिया में ईमान सां इंतकाल करे विया सभिनी जी बख़्शिश हुज़ूर जी उम्मत में जेके बि हिन दुनिया मां गुज़री चुका असांजा वालिदैन जेके दुनिया मां गुज़री चुका उन तमाम मोमिनीन मोमिनात मुस्लिमीन मुस्लिमात जी मग़फ़िरत ऐं बख़्शिश या अल्लाह असांखे पंज वक़्त नमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता पंहिंजे ज़िक्र फ़िक्र जी तौफ़ीक़ अता फरमा पंहिंजे इबादत जो ज़ौक़ ऐं शौक़ अता फरमा सजदनि जी लज़्ज़त अता फरमा मदीने वारे जी कामिल मोहब्बत अता फरमा हुज़ूर जे सहाबा आल बैत तहार अज़वाज मुतहरात वग़ैरह नसीब फरमा औलियाए कामिलीन जे नक्श क़दम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमा हज़रत सैयदना गौसुल आज़म रज़ी अल्लाह तआला अन्हु जी रूहानियत सां तवज्जो फरमा सदन फयूज़ व बरक़ात खां मुस्तफ़ी थियण जी तौफ़ीक़ अता फरमा सदन तालीमात ऐं नक्श क़दम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमा या